साईं तारिक इमाम जुड़े जो साहब जो को बेहतरीन गज़ल आ अदाउन में लिकल तुंहिंजे वफ़ा सां यार हिन दोखा ॾिना केॾा जिगर खे तो अदा सां यार हिन दोखा वॾा वाइदा करे वियो हथ कढे अधु वाट ते आहे ॾिना के ख़ूब वेंदे बि जफ़ा सां यार हिन दोखा कॾहिं तोलो कॾहिं मासो कॾहिं मुखड़ी गुलाबनि में कॾहिं तोलो कॾहिं मासो कॾहिं मुखड़ी गुलाबनि में कॾहिं कूमा इजी थींदा भला सां यार हिन दोखा बिना दीदार दिलबर जे लहे ई की नथी अंदर बिना दीदार दिलबर जे लहे ई की नथी अंदर असां मस्तन कया केॾा दवा सां यार हिन दोखा तबीबनि जे फकिन फोटन फ़क़ीरनि जे त धागनि सां तबीबनि जे फकिन फोटन फ़क़ीरनि जे त धागनि सां सारे जग में अशाकनि जा शफ़ा सां यार हिन दोखा अजब अंदर उल्फत जा संभाले की न संभलन था अजब अंदर उल्फत जा संभाले की न संभलन था अची मंज़िल हथन मां थी बका सां यार हिन दोखा अजब अंदर उल्फत जा संभाले की न संभलन था वञी मंज़िल हथन मां थी बका सां यार हिन दोखा अदब जे आसरनि ते अदब जे आसरनि ते कहर तारक कयो केॾो नसीबनि में लिखी छॾिया अना सां यार हिन दोखा।